वज़ीर आज़म की सदारत हेठि क़ौमी सलामती कमेटी जो इजलास जारी। दहशतगर्दी खिलाफ फ़ैसिलाती कार्रवाई की मंजूरी ॾियण जो इम्कान। इजलास में फ़ौजी क़यादत ऐं लाॻापियल वफ़ाक़ी वज़ीर शरीक। कुझनि इदारनि जा अमलदार मुल्की सिक्योरिटी सूरतहाल ते ब्रीफिंग ॾींदा। इजलास दौरान मुल्की मईशत ऐं सलामती बाबति वाज़े पॉलिसी की मंजूरी ॾिनी वेंदी। जुमे वारे इजलास में गौर हेठि आयल मामलनि की भी मंजूरी ॾिनी वेंदी। मैंने भी ये बयान सुने गवर्नर साहब के कॉन्स्टिट्यूंसी में एमपीएम की अपनी कॉन्ट्रीब्यूशन और इस सिलसिले में जो एमपीएम की शिक्षार्थ हैं नॉमिनेशन के जैसे फैसला करे तो उसके पाबंद है। मईशत में बिल्कुल मसाइल हैं और इसलिए हमें मुश्किल फैसले करने पड़ेंगे और इस वक्त हमारे पास मकानी चूंडुनि बाबति एमक्यूएम जा ख़दशा इलेक्शन कमीशन आॾो रखिया आहिनि। इलेक्शन कमीशन जेको भी फ़ैसिलो कयो क़बूल हूंदो। वॾे वज़ीर मुरादल शाह चयो आहे त आसिफ अली ज़रदारी वटि अॼु अहम इजलास आहे। वफ़ाक़ी वज़ीर अयाज़ सदिक़ ऐं एमक्यूएम जो वफ़द भी शरीक थींदो। मईशत में कुझु मसइला आहिनि, सख़्त फ़ैसिला करणा पवंदा। इम्पोर्ट बिल भी वधी वियो आहे। वज़ीर आज़म वटि सुठी मुआशी टीम आहे। असां मुल्की फ़ैसिलनि ते वज़ीर आज़म सां गॾु आहियूं। ये रोशनियों का शहर मुजरिमों का शहर बनता जा रहा है और हम इसे मुजरिमों का शहर नहीं बनने देंगे। एमक्यूएम पाकिस्तान की रेड लाइन है। डील लिमिटेशन पर पीपल्स पार्टी को फैसला करना पड़ेगा। ये उनका वादा भी था। पार्टी के दोस्तों से बात की थी, बिलावल भुट्टो साहब से भी बात की है, आसिफ अली ज़रदारी साहब से भी मैंने बात की है और मैं समझता हूं कि अगर ये नहीं होगा तो ये कराची के लोगों का हक मारा जाएगा। पीपल्स पार्टी के कराची जी तकबंदियुनि बाबति फ़ैसिलो करणो पवंदो। नयूं तकबंदियूं न थियूं त कराची वासियुनि जो हक़ मारियो वेंदो। गवर्नर कामरान टिसूरी चयो आहे त रोशनियुनि जो शहर ॾोहारियुनि जो शहर बणिजंदो पियो वञे। कराची खे ॾोहारियुनि जो शहर बणिजण न ॾींदासीं। कराची गैर कानूनी तौर रहंदड़ अफ़गाननि खे मुंहुं ॾेई रहियो आहे। खान साहब ने ऐसी कोई बात नहीं की, ना हमारी कोई नीयत है, ना हमारे कोई एमपीएस की नीयत है। इंशाल्लाह असेंबली बिल्कुल टूटेंगी, बट जो कानूनी लीगल बीच में प्रॉब्लम्स हैं वो सॉल्व करने के बाद टूटेंगी और अल्लाह के हुक्म से धूम धड़के से टूटेंगी। हमारे नंबर इंशाल्लाह पूरे हैं एमपीएस के और कोई छुपाना चाहे भी तो नहीं छुपेंगे, इंशाल्लाह पहुंचेंगे। असांजा नंबर्स पूरा आहिनि। इमरान खान चयो त पंजाब असेंबली टोड़ी वेंदी। पंजाब असेंबली जे स्पीकर सिफतैन खान चयो आहे त इमरान खान जॾहिं चयो तॾहिं असेंबलियूं टोड़ींदासीं। आइनी ऐं कानूनी घुर्जूं पूरियूं करे असेंबली टोड़ींदासीं। असांजे एमएनएस खे केरु बि लिकाए नथो सघे। पीटीआई इदारनि ख़िलाफ़ कूड़ी मुहिम हलाए रही आहे। फवाद चौधरी वटि असांजे ख़िलाफ़ सबूत आहिनि त अवाम आॾो आणे। सूबाई वज़ीर शर्जील मेमून चयो आहे त इमरान खान खे आइनी तरीक़े सां हटायो। असांजो कंहिं बि पीटीआई एमएनए या एमपीए सां राब्तो न आहे। फवाद चौधरी खे कूड़ो इल्ज़ाम लॻाइण ते हर्जाणे जो नोटिस मोकिलियो आहे। केर बि पंजाब में असांजी दाख़िला रोके नथो सघे। बिलावल ख़िलाफ़ भी पीटीआई पारां मुनफ़ी मुहिम हलाई पई वञे। इस्लामाबाद में मकानी चूंडुनि बाबति इलेक्शन कमीशन ऐं वफ़ाक़ी हुकूमत जूं इंट्रा कोर्ट अपीलूं ॿुधणी लाइ मंज़ूर। इलेक्शन कमीशन पारां सिंगल बेंच जो फ़ैसिलो मुअतल करण वारी दरख़्वास्त रद्द। पीटीआई ऐं जमायत इस्लामी समेत लाॻापियल धुरियुनि खे नोटिस जारी। 9 जनवरी ते जवाब तलब। लोकल बॉडीज़ एक्ट ते सदर जे इनकार खां पोइ हुकूमत लोकल बॉडीज़ तरमीमी बिल पार्लियामेंट जे गॾियल इजलास मां मंज़ूर कराइण जो फ़ैसिलो करे वरितो। इजलास में बिल मंज़ूर करण खां पोइ ॿीहर सदर ॾांहुं मोकिलियो वेंदो। सदर तरफ़ां 10 ॾींहनि में बिल ते सयूं न कयूं वयूं त बिल खे मंज़ूर तसवर कयो वेंदो। इलेक्शन कमीशन फैसल वावडा जी खाली थियल सेनेट सीट ते चूंड शेड्यूल जारी करे छॾियो। नामज़दगी कागज़ 5 खां 7 जनवरी ताईं जारी कया वेंदा। नामज़दगी कागज़नि जी छंडछाण 12 जनवरी ते थींदी।
सेनेट जे ख़ाली सीट ते पोलिंग 25 जनवरी ते थींदी। सिंध जे जनरल सीट फैसल वावडा जी इस्तीफ़ा सबब ख़ाली थी हुई। IMF 2023 में आलमी मईशत लाइ ख़तरे जी घंटी वॼाए छॾी। नए साल में भी दुनिया जो वॾो हिस्सो मुआशी तौर मुतासिर थियण जो ख़दशो ज़ाहिर। IMF मूजिब मुआशी एतबार सां हलंदड़ साल गुज़िरियल साल जी भेट में सख़्तु हूंदो। अमरीका, यूरोप ऐं चीन जी मईशत सुस्त रहंदी। यूक्रेन जी जंग जा दुनिया ते भी असर पवंदा। इस्लामाबाद हाई कोर्ट तोहिन आमेज़ ट्वीट केस में PTI सेनेटर आज़म स्वाती जी ज़मानत वारी दरख़्वास्त मंज़ूर करे वरिती। आज़म स्वाती खे आज़ाद करण जो हुकुम। सिंध हाई कोर्ट PTI अॻवान शहबाज़ गिल खे कराची में दाख़िल 3 केसनि में गिरफ़्तार करण खां रोके छॾियो। IG सिंध ऐं ॿियनि खे 12 जनवरी जा नोटिस जारी। तफ़सील तलब। कराची में 15 जनवरी ते मकानी चूंड हर सूरत में कराइण वारी दरख़्वास्त ते सिंध हाई कोर्ट में ॿुधणी। अदालत वॾे वज़ीर इलेक्शन कमीशन ऐं ॿियनि खे नोटिस जारी करे छॾिया। 9 जनवरी ते जवाब तलब। दरख़्वास्त गुज़ार अख्तर महमूद चयो आहे त तकबंदियुनि जी आड़ में मकानी चूंडूं मुलतवी करण जी रिथाबंदी कई पई वञे। ठारूशाह वेझो दरबेले जे कचे में चांडिया ऐं कलोड़ा बिरादरी जी ॿिनि धुरनि में हलंदड़ तकरार ख़त्म न थियो। कचे में पतल खैरपुर ऐं नौशर फिरोज पुलिस ते हथियारबंदनि जो हमिलो। रॉकेट लॉन्चर्स फायर। APC मथां रॉकेट लॉन्चर किरण सबबि ड्राइवर मेहर मचौरी शहीद। DIG यूनुस चांडियो वाक़े वारे हंधि पहुची वियो। न्यू सईदाबाद भरिसां ॻोठ सईद खान लगारी में खूह जी खोटाई दौरान भिक किरण सबबि 3 पुरत दबजी फौत। पुरत रसूल बख्श इजाज़ ऐं असद जा मड़ अस्पताल मुंतकिल। मलीर जे फकीरा ॻोठ में दुकानदार खां 22 लाख रुपया फुर। रहवासियुनि जो फुर वाक़े ख़िलाफ़ सख़्तु एहतिजाज। पुलिस ख़िलाफ़ नारेबाज़ी। एहतिजाज कंदड़नि जो चवणु आहे त सब्ज़ी मंडी ऐं भर पासे वारनि इलाइक़नि में बदामनी मामूल बणियल आहे। पुलिस अवाम खे ॾोहारियुनि जे रहम ते छॾे ॾिनो आहे। कड़ी खेरो वेझो जवाबदार कारण इल्ज़ाम हेठि ज़ाल ऐं नौजवान खे क़त्ल करे छॾियो। जवाबदार कादन सनाणी ज़ाल सफ़िया खातू खे क़त्ल करण बाद नौजवान गुलाम हैदर सनाणी खे गोलियूं हणी क़त्ल कयो। जवाबदार ॿिन्ही ॼणनि खे क़त्ल करण बाद फरार थी वियो। लाश अस्पताल मुंतकिल। आख़िरी चौदगी भरिसां दरगाह खुशखैर मोहम्मद हैसपाणी में क़त्ल थियल पेमरा ऑफिसर फ़कीर असलम हैसपाणी जी जनाज़े नमाज़ बाद अवाणे कब्रिस्तान में तदफीन कई वई। जनाज़े नमाज़ में इलाइक़े वासियुनि जी वॾे अंग में शिरकत। धुरनि में छिकताण बरक़रार। पुलिस जो भी वॾो अंग इलाइक़े में मुक़रर थियल। मिट्टी भरिसां जंगली जीवत खाते सेंचुरी करार ॾिनल एरिया में जीप रैली मुनक़िद करण ख़िलाफ़ सिंध हाई कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल कराए छॾी। चीफ सेक्रेटरी जंगली जीवत खाते ऐं रांदियुनि वारे खाते जे सेक्रेटरीज़ ऐं ज़िले इंतिज़ामिया खे धुर बणायो वियो। दरख़्वास्त में रैली जो रूट तब्दील करण जी इस्तदा। सिंध में अटे जे अघ ते ज़ाब्तो न आयो। मुख़्तलिफ़ शहरनि में पुरतन जा मुज़ाहिरा ऐं धरना। सामारो इस्लाम कोर्ट धड़ो ऐं ॿियनि शहरनि में पुरतन पारां एहतिजाज कयो वियो। एहतिजाज कंदड़नि जो चवणु आहे त अटो 150 रुपया फ़ी किलो विकिरो थी रहियो आहे। ॿिनि वेलनि जी मानी लाइ बि परेशान आहियूं। सेवण में गुज़िरियल राति हथियारबंदनि हथां क़त्ल थियल नौजवान जे वारसनि जो इंडिया साहिब ते लाश रखी धरणो। एहतिजाज कंदड़नि जो चवणु आहे त पुलिस नौजवान नवाज़ जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ के बि क़दम न आहिनि खयां। जेसीं ताईं नौजवान जा कातिल गिरफ़्तार न थींदा तेसीं ताईं एहतिजाज जारी रहंदो।